मौसमियात खाते अखती कई आहे त हलंदड़ हफ़्ते दौरान मुल्क जे उतरनि इलाइक़नि में तेज़ हवाऊं, बर्फ़बारी ऐं बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त मुल्क जे उतरनि इलाइक़नि में 4 नवंबर अॼु खां बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू थियण जो इम्कान आहे, जेको सुभाणे 4 नवंबर ते जारी रहंदो। मौसमियात खाते मूजिबि अॼु राति खां ओलंदे हवाउनि जो सिलसिलो मुल्क जे उतरनि हिसनि में दाख़िल थींदो, जेको बरसात, तेज़ हवाउनि ऐं कुझु हंधनि ते गजगोड़ ऐं खिवण सां गॾु बर्फ़बारी जो सबबु बणिजंदो। 4 खां 5 नवंबर दौरान चित्राल, दीर, सवात, कोहिस्तान, एबटाबाद ऐं हरीपुर में बरसात जो इम्कान आहे, जॾहिं त स्वाबी, पिशावर, मर्दान, कोहाट, कश्मीर ऐं मुज़फ़राबाद में बरसात ऐं जबलनि ते बर्फ़बारी जो इम्कान आहे। हिन खां सवाइ इस्लामाबाद, रावलपिंडी, मरी, अटक, चकवाल, तलाकंग, झेलम ऐं सरगोदा में बि ककर वसंदा। खुशाब, गुजरांवाला, सियालकोट, नारोवाल ऐं लाहौर में बि गजगोड़ ऐं खिवण सां बरसात थियण जी अखती कई वई आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसात दौरान गर्मीपद में नुमाया घटिताई ईंदी ऐं स्मोग ऐं कोहीड़े में बि कमी जो इम्कान आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदुमि त मौसमियात खाते तेज़ बरसात जी अखती कई आहे, जेको अॼु ऐं सुभाणे जारी रहंदियूं।